सिट साई सार अल्फ़ जंहिंजे अॻ में मीमा जो मालूम थियो वर्क सोई वार नायक कीम निहार पनाह ॿिया पिरीअ लाइ। दोस्तो, हिन बैत जे ॾुखियनि लफ़्ज़नि ते अचूं। लफ़्ज़ सिट माना बैत या मज़मून जी हिकु आयत, निशान करणु, सार माना यादि करणु, हुब रखणु, छिक रखणु, तात रखणु। अल्फ़, अल्फ़ जो ही अल्फ़ बे जो ही पहिरियों अख़र बि आहे ऐं अलाह ताला जी माना ॾसींदड़ बि आहे। मीमा माना मीम, मीम मंझा थो चवे, मीमा मीम हुज़ूर अकरम हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मुबारक नाले जो पहिरियों अख़र। ऐं वार माना वराइणु, भेरो ॾियणु, यादि करणु, वर्जाव करणु। ऐं लफ़्ज़ नाहक माना अजायो, बेसबबु, हरू भरू, बिना कारणु ऐं ख़ामख़ा। लती साईं चवनि था त सिट, इहा ई सिट पढ़ी यादि कर। ऐं सालिक, ऐं अलाह जा बंदा, जेका अलाह जे नाले सां शुरू थी थिए ऐं हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे यानी मीम जे ज़रिए जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां तौहीद ऐं वैदानियत जो सबक़ु मिलियो आहे, तंहिंखे वराए वराए पढ़ ऐं हीअं सां हंडाए। बाक़ी ॿियूं सभु ॻाल्हियूं अजायूं अथई ऐं बेसबब आहे। उन महबूब सां मिलण लाइ हिकु ई रस्तो, इहो अकेलो ई आहे, वाहिद रस्तो अथई। वधीक पनाह जीअं जीअं उथलाईंदे तीअं तीअं अवतड़ वेंदे। सॼणो, लतीफ़ साईं जीअं त वहदतुल वजूद जी सूफ़ी आहिनि ऐं सूफ़ी पंहिंजे नफ़्स जी सफ़ाई कंदड़ आहे। पंहिंजे ज़ाहिर जे बजाए पंहिंजे अंदर जी सफ़ाई थो करे ऐं ॿियनि खे बि अहिड़ी हिदायत थो करे। हिकु हदीस जेका हज़रत जिब्राईल अलैहिस्सलाम जे नाले सां मशहूरु आहे, हदीस जिब्राईल जे नाले सां मशहूरु आहे, त हिकु ॾींहुं जिब्राईल अलैहिस्सलाम इंसानी शक्ल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िदमत अक़दस में हाज़िर थिया ऐं पाण सॻो उन्हनि खां सुवालु कयऊं, अए अलाह जा नबी, अहसान छा आहे? पाण करीम जिन फरमायो, अहसान उहो आहे त तूं ख़ुदा जी इबादत ईअं कर गोया तूं हुनखे ॾिसी रहियो आहीं, पर जे इबादत महिल तो ते इहा कैफ़ियत तारी न थिए त बि घटि में घटि इहो यकीन ज़रूरु रख त ख़ुदा तोखे ॾिसी रहियो आहे। ऐं इहो ई सूफ़ीअ जो सचो अक्स आहे, जेको इंसान जे दिलि में यकीन ऐं अख़लास पैदा थो करे। तसव्वुफ़ मज़हब खां अलॻि का शइ न आहे, बल्कि मज़हब जो रूह आहे, जेको जेकॾहिं जिस्म मां निकिरी वञे त बाक़ी सिर्फ़ु लाश। ब आहिनि इन ई तरह अलाह ताला जी इबादत अख़लास खां सवाइ बेक़दरो क़ीमत आहे। तसव्वुफ़ इंसान जे दिलि में अलाह जी ज़ात लाइ मुहबत पैदा करे थो ऐं जॾहिं इहा मुहबत पैदा थी वञे त पोइ इहो इंसान खे मजबूर बि थो करे त हू इंसान खे उहा मजबूर करे थी त हू ख़ल्क़ ख़ुदा सां बि मुहबत करे। छो जो सूफ़ीअ जे नज़र में ख़ल्क़ ख़ुदा जो अयाल आहे ऐं कंहिंजे बि अयाल सां भलाई उन अयालदार सां भलाई शुमार थिए थी। पोइ ख़ुदा जी ज़ात सां मुहबत हिकु तरफ़ त इंसान खे ख़ुदा जे नाफ़रमानी खां रोके ऐं ॿिए तरफ़ बंदगान ख़ुदा जी मुहबत सूफ़ियनि खे हुक़ूक़ुल्लाह ऐं हुक़ूक़ुल इबाद में मसरूफ़ रखे थी। क़ुरान करीम जी सूरत अल इला जा लफ़्ज़ आहिनि, क़द अफ़ला मन तज़क्का व क़द ख़ाब मन दसाहा। बेशक जंहिं नफ़्स खे पाक कयो उहो कामयाबु थियो ऐं जंहिं नफ़्स खे गुनाहनि में लिकायो उहो नाकाम थियो। हाणे
जेके शरीयत पंहिंजो सूफ़ियत जा जेके 4 मरहला आहिनि या 4 मंज़िलूं आहिनि, उन्हनि जे लाइ लतीफ़ सरकार जिन सुर कल्याण में हिन पैत ज़रिए जेका असां हिदायत थो ॾिए त कर तरीक़त तकियो शरीकत सुञाण शरीयत सुञाण, हियूं हक़ीक़त हेर तूं माग मरफ़त ॼाण, हुज साबूती साण त पुसण खां पालो रहीं। हिन दुनिया जे गुनाहनि जो समंड आहे दुनिया उन में जेकॾहिं तूं हे 4 तरीक़ा तो वटि आहिनि त पोइ तूं इन दुनिया जे गुनाहनि खां गंदगियुनि खां उन जे गंदे पाणी खां बची सघंदे। जे लतीफ़ जी ॿोली।